जहां त इल्म हासिल करियो पाण त कोन पढ़ियो पर पंहिंजनि ॿारनि खे त पढ़ायो। हाँ बेली मास्तर बराबर ॻाल्हि त तुंहिंजी दिलि सां लॻी। पोइ जेका ॻाल्हि दिलि सां लॻे उहा कजे बि न। यार सो त बराबर पर आऊं अकेलो पुट खे पढ़ायां मास्तर। छो तूं अकेलो पढ़ाईंदा त छा थींदो? यार मास्तर ॿिया हमरा मूंखां कावड़जी पवंदा। कावड़जी पवंदा? अदी हाणे उर्स कीअं? बस अदी टंग जलियो वेठो आहे। अलाह कंदो त जाग थी वेंदो। अदी मासी बागल तो वटि कान आई आहे? हिते मूं वटि त कान आई आहे। हा भाया थी त सचे मुर्शिद ॾांहुं वई हूंदी। रुगो मुंहिंजे मुंह ते चढ़ी ठाहे थी सार लहांसि। ऐं अदी वरी छा थियो आहे? अदी अलाए कहिड़ा उबता सुबता हिसाब करायो आणे ॾे। हा अदी चवे त सच थी। मासी बागल मूंखे बि फुरे चट कई। अलाह ॾिसो अञा ताईं हिकिड़ो तावीज़ बि मुलो खे कोन लॻो आहे। अदी सच्चे मुर्शिद खे पैसा ॾे बि थी या पाण थी फवायो? ऐं अदी संदसि नियत नांग मूंखां त जे घुरी आउं ॾेई छॾियां। अम्मा सां वेठी आहे न? हा हा मासी भली करे आई। अम्मा भली घणनि ॾींहंनि खां पोइ ॾिठी आई। अम्मा सद मासी वॾी हयाती आहे तुंहिंजी। हा हींअर अञा तुंहिंजी ॻाल्हि पे हली। आई अम्मा नूरा बि वेठी आहे कीअं? आई अम्मा ख़ुशि त आहे न? ख़ुशी वरी धूड़ हूंदसि। आई अम्मा दुश्मन ख़ैर त आहे। हथ जी पुड़ी ॾेई वरी पुछे पई ख़ैर त आहे? आई अम्मा हई मूं छा कयो आहे? हई आउं त सभिनी जी सॼण आहियां। वाह जी सॼण आई। हई अम्मा रे हे नूरा अॼु तती वेठी आहे। हई मूं लाइ कहिड़ो ॾोह कयो त मासी बाबिल तो सच्चे मुर्शिद खां उर्स लाइ जेको पाणी पढ़ाया हुई सो छाजे लाइ हो? हई अम्मा मूं त पाण चङाई कई हुई त तुंहिंजो भाउ तो वटि रहियो पियो हुजे। हई मासी वटि वियो हलो कीअं? ऐं मासी बागल तोखे ख़बर छा? ऐं उर्स वीचारी जी टंग भॼी पई आहे। ॿियो न त? ऐं अम्मा हा ई तो वारे पाणीअ जी करामत आहे। हा हा हई चङी छा पई? सच्चे मुर्शिद खे अलाए वञी तो छा चयो आहे? आई माई मूं त सच्चे मुर्शिद खे रुॻो एतिरो चयो तूं घर छॾे न वञे बस। हा टंग भॼंदी त माण्हू उअं ई कोन वेंदो। मासी मूं तोखे ईअं कोन चयो त मुंहिंजे भाउ जी टंग भॼाए। आई माई तूं अलाह कर। हई और दुश्मन आया छा? दुश्मन बि ईअं कोन कंदो आहे। आई माई ज़माने जा हालत ॾिसो। हा हई चङाई त पई वञी खॾनि मुर्गो मुंहिंजे ॻचीअ में अची हथ पिया आहिनि। आई मासी मता न सच्चे मुर्शिद उबतो सुबतो फीणो पड़ियो हुजे। आई अम्मा फीणो उबतो हो या सुबतो तूं पाणे खणी इंसाफ़ कर। असर त कई न? हा सी बराबर असर कई। चाचा पटेल ओ चाचा पटेल अलाई अच्छा अच्छा चाचा पटेल कोने जा घर न? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाणे तबियत कीअं थी? बहितर। सूर त कोन थो थिए न? न सूर कोन्हे बाक़ी खट ते पए बेज़ार थी पियो आहियां। कुंभार ॾिसी वियो थी? हा। पोइ छा थो चए? चए थो त उथी थोरो हल। पोइ तूं हली छो नथो पुट? न बा डप थो थिए किथे किरी पवा त पोइ कोन किरंदे लठ जी टेक ते थोरो थोरो हल। न बा किराड़ के झले त सही। चओ उठ आउं तो तोखे हलां। उठ शाबाश आहिस्ते आहिस्ते शाबाश बाबू लिखी चओ। अचे ही वठ आराम सां आहिस्ते शाबाश शाबाश। सूर त कोन थो थिए न पुट? थिए थो। जे थको हुजे त पोइ लेटी पओ। चङो हल शाबाश पुट। ईअं हलंदो कर वेठे वेठे तबियत वधीक ख़राब थी वई। आहिस्ते आहिस्ते आहिस्ते
नूरा जी थोड़ो पानी तो प्यार। पानी? हाँ पानी प्यारा थी। पानी तो ये हाल कया है ने ये चपन में छाती पड़ के कॾहिं त ज़ोरीअ पाणी पीआरींदी आहे, वरी घुरीस त चपन में पई बुड़कंदी। मूं तौबा कई ज़ोरी वारे पाणी पीआरण खां। ज़ोरी वारो पाणी? इहो ज़ोरी वारो पाणी वरी कहिड़ो आहे? मिड़ई आहे को उस्ताद। अब साबू अब यो पटेल जे पुट जी टंग सां भॼी आख़िरी मास्तर खे जोड़े वझ मिली वियो आहे। बस सॼो ॾींहुं पटेल जे घर वेठो थी मास्तर आहे। पर अदा वेठो आहे त पंहिंजो छा भला? अदा पर इहा ॻाल्हि वाजिबी कान्हे साबू। यार मूल ॻाल्हि ॿुधो, जे इहा ॻाल्हि लिखे वाजिबी लॻे थी त पाण छा कंदासीं भला? अदा पटेल जी त मस्ती की थी आहे। अब मोलू पटेल ॼाणे पटेल जो कमु ॼाणे। अदू उहो ॻोठ जा चङा मुड़ुस कोन आहियूं। अरे पर ॻाल्हि बि न करियो छा? फ़ाइदो ॾिस मोलू ॻाल्हि ॿुध, पाण था जॾहिं जॾहिं पंहिंजो घर जलींदासीं, भला पढ़ाई पचार छो त करियूं? साबू हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, तो बि मास्तर सां यारी रखी आहे छा? तोखे इहा ॻाल्हि बि कान वणी? यार मोलू मास्तर ॾाढो फर्स्ट क्लास माण्हू अथई, सो मिड़ी ॿ चारि घड़ियूं अची वठसि वेहंदो आहियां। मां बि चवां त साईं साबू मास्तर जे बरख़िलाफ़ ॻाल्हि कोन थो ॿुधे। त तुंहिंजो मतिलबु आहे आउं तव्हांखे राजन सां फिटाईंदो हलां, ईअं न? न दादा तूं राजन सां फिटाई छो भाउ? तूं सभिनी सां ठाहियल आहो। यार मोलू ॾिस, पाण ॿई नंढे हूंदे संगती आहियूं, ऐं इहो नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि त पाण में विड़ी पऊं, ॿेली इहो वाजिबु कोन्हे। सभु माण्हू वरी तोसां विढ़ंदो कॾहिं आहियां था, बाक़ी इहो कॾहिं कॾहिं ॾंद चकु जेकॾहिं थियो हुजे असां माण्हू जी पंहिंजी ज़बान खे बि कॾहिं चकु लॻी वञे। मूं तोखे मयार त कान ॾिनी। यार मोलू तोसां हिकिड़ी सलाह करणी आहे। हा ॿुधा ॿुधा सलाहूं खोड़। यार तोखे त ख़बर आहे आउं आहियां हट वारो माण्हू। छो ताईं? सो ॿिली लेखे में मोटा करे करे वॾियूं ग़लतियूं थियो वञनि। साबू इन ॻाल्हि जी तोखे हाणे ख़बर पई आहे या अॻे बि हुई? इहो हाणे सुबुह था जॾहिं मास्तर खां ॿ टे भेरा लिखो कराई न, ओ तॾहिं ख़बर पई। हा पोइ सो ॿिली मूं ॻाल्हि कयो आहे त परते खे खणी पढ़ायां। ॿियो न लिखो था खी ॼाणंदो। इहो तूं कोन पियो ॻाल्हाए साबू, इहो तोहर मास्तर पियो ॻाल्हाए था। पर अदान में ॻाल्हि वरी कहिड़ी ख़राब आहे? अरे ख़राब हुजे या सुठी, इन ॻाल्हि जो रजियूं फ़ैसिलो थींदो। तो अकेले जी मर्ज़ी कोन हलंदी आहे। मैं पुट बि मुंहिंजो या उन ते मुंहिंजी मर्ज़ी कान हलंदी, मर्ज़ी हलंदी राजे जी। वाह पढ़ंदो त पोइ छॾ में पर ॿार पढ़िया त हिन में कहिड़ी ख़राबी आहे? इहा त पाण सुठी ॻाल्हि आहे। तोखे त बराबरि सुठो ॻाल्हि लॻंदी, छोड़ा त छा ख़राब थींदा? तोखे छा आहे? हूअं सॼो ॾींहुं ॿाहिरि रहंदा उहो सुठो आहे, बाक़ी पढ़ंदा त खरी पवंदा ईअं न? असांजा ॿार अहिड़ा दादला कोन्हनि के जो वारनि ते चढ़ी टोकरूं ॿारूं पढ़ायूं ठाहिजनि। अब हाणे ॿुधोसि, इहा आहे हिनजी फज़ीलत, ज़ालनि वारा महिना थो ॾे। पटेल मूंखे ख़बर आई त तूं मास्तर चवण त साबूअ जो पासो ज़रूरु खणिजे। आऊं ॿुधाए ॾिठा त आहे इहो कीअं सां स्कूल हले? हाणे हल हल नाला आहे कंहिं जाइ जो। पर्दा ओ पर्दा पढ़ता पढ़ता तुंहिंजा त मज़ा थी विया। कहिड़ा मज़ा? हाणे तूं स्कूल में पढ़ंदे न। तोखे कंहिं ॿुधायो? छो तोखे ख़बर कान्हे का? रात तोता में फ़ैसिलो हो न। छाजो? चाचो साबूत चए त मां पंहिंजे पुट खे पढ़ाईंदुसि। आउं त कोन पढ़ंदुसि। छाजे करे न पढ़ंदे? उस्ताद मारींदो।
न उस्ताद न मारींदो। इहो त भलो मास्तर आहे। आउं सॼो ॾींहुं स्कूल में कोन विहंदुसि। जेकर मूंखे भाउ मोकल ॾे न, मां सॼो ॾींहुं पढ़ण वेठसि। अरे चरिया, तूं त भाग वारो आहीं जो तुंहिंजे पीउ तोखे मोकल ॾिनी आहे पढ़ण जे लाइ। मूं तोखे 100 भेरा चयो आहे त नुरा तुंहिंजी मंग आहे सो तोखे ई मिलंदी। मामा घर वेठे अचे ॾेई वेंदो है न। तूं ऐं बाबा मत आ वञो। भला मूं ते थो कावड़ जी, मुंहिंजो ॾोह आहे हिन में। पोइ कूड़ा असर छा लाइ पई ॾी? अरे नूरा ॼाई हुई त अधे आचर मुंहिंजी झोली में खणी विधी हुई, अधो आचर पंहिंजे कॉल तां कोन फिरंदो। अमा तूं ॿिए जूं ॻाल्हियूं थी करीं। मामा सॼी उमिरि नुरा घर में ॿाहिरि वेठो हूंदो ईअं न। अबा जेकर मुंहिंजो वस हले त आउं हिकिड़ो ॾींहुं बि देरि न करियां, पर तोखे ख़बर आहे त ॿिनी जे अॻियां मुंहिंजी कहिड़ी थी हले। अमा तो वटि कुझु ॾोकड़ा आहिनि? मूं वटि तोखे घणा खपनि? 2-3 हज़ार खपनि। अरे मूं वटि 2 रुपया मस हूंदा, तूं हज़ारनि जी ॻाल्हि थो करीं। अमा बाबा जा रखियल हूंदा न। पर को मूं वटि पैसा रखंदो आहे छा? भला तूं एतिरनि पैसनि खे कंदे छा? बसि आहे का ज़रूरत अमा? न बा, मूं वटि एतिरा पैसा किथां आया पुट? अमा बाबा खां घुरा। अड़े तूं बि बबरनि खां ॿेर थो घुरी, तो ते अॻे ई कावड़ आहे, सवरी पैसा ॾींदो तोखे? आउं त ॼमी अची आज़ार में पियो आहियां, न ॼमा हां न सूर ई ॾिसां हां। रोड ते चलियो पक्के वो खरीदारों से जो छा करे मैं अधिकारी बस ये रोकने का काम है। सुबह 800 ॾेई हली आऊं सिधो वञी पक्के ते पैर खतम उते वञी पैर घुम थी अभी पैरों सही खड़िया सही रोड ते चली आया रोड ते चली आया रोड ते वञी पैरों चली पैरों सही ॾिठो मुंहिंजी में बि घटि न आहे। बेखबर पुनू पैर सुञाती कहिड़े पूरनि में पइजी वियो आहे। ऐं हाणे जेके पहिरीं आहियो उन्हनि खे पिच ॻाल्हि लिकाइण जी। बाबा असां मिसकिन माण्हू आहियूं, असांखे पंहिंजो सिर वञणो कोन्हे। कोन थो वञे तुंहिंजो सिर, तोखे कुझु थियो न आउं वेठो आहियां, मूंखे ॿुधाए। चङो नथो मुड़ी अचे हाणे ॿुधाए। पेर तुंहिंजे घर जो माण्हू जो आहे। मुंहिंजे घर जो माण्हू केरु आहे? पेर अब्दुल्ला जो। तोखे पक्का आहे? मूं अॻे कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो आहे। चङो तूं इहा ॻाल्हि पाण ताईं रखिजे। हले वेठे छा करी? सिंधी कोन थी? निंड नथी अचे। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी निंड छा लाइ फिटी आहे। ॾाढो सदार तूं पुटु ॼणियो अथई, जंहिं लाइ ॻणती पई करी। पुट त तुंहिंजो बि आहे। अहिड़ो पुटु कंहिं दुश्मन जो बि न हुजे। मूंखे त असुल ॿुधण जहिड़ो करे छॾियो अथई। कहिड़ो आयो? घटी आहे केरनि सां? छा बाबा? बाबा जा थक
अरे मैं किथे आए कहिड़ी में कहिड़ी में अरे जरा तू मथाणा मो कढी वियो है ना बात हिते होसी को ना मूंखे में जी कहिड़ी ख़बर तूं ॻाल्हाईंदे शर्म कोन थो अचई अरे पहिरीं तुंहिंजो पेर सुञातो आहे चई त सुभाणे पेरा भेरी कराए अमा ॾिस बाबा मूंखे में जे लाइ चोर कयो आहे अहिड़ो न मुड़ुस माण्हू है किथां ॿीहर था चोरी करी आहे अची अची पंहिंजे घर खे खाटणो अथई अड़ी न त ॿुधी मरी आहे भला कंहिं मूं में काई बि हुजे त मुंहिंजो हक़ कोन्हे छा हक़ अरे जंहिंजो हक़ हूंदो आहे पंहिंजे घर जी चोरी पाण कंदो आहे तूं अथाणा में हिकिड़े वञी विकिणी अची आहे त उहो मिड़ई ख़ैर हो बाक़ी इहो कमु मूं कयो तव्हां चोर थी ॾिस इहा मत तोखे माम ॾिनी हूंदी हा न को छॾींदुसि तोखे न को छॾींदुसि माम खे बाबा मामा जो नालो न वठ मामा तूं अथाणा में हिकिड़े वञी विकिणी अची आहे त उहो मिड़ई ख़ैर हो बाक़ी इहो कमु मूं कयो तव्हां चोर थी ॾिस इहा मत तोखे माम ॾिनी हूंदी हा न को छॾींदुसि तोखे न को छॾींदुसि माम खे बाबा मामा जो नालो न वठ मामा भाया थो तो सच्चे मुर्शिद के वेठे वेठे निंड अची वई ओ पाण हलूं वेठा हुजो बाबा वेठा हुजो मुर्शिद साईं जिन हींअर हिते मौजूद कोन आहे हिते कोन आहिनि ही जो पाण वेठा आहिनि वॾो को जाहिल आहीं अरे बाबा मुर्शिद साईं जिन जो हिते रुगो जिस्म आहे रूह कोन्हे हा तो रूह केॾां अठ समुंड पार हलियो वियो आहे हा अठ समुंड अरे बाबा ये रूहानी ॻाल्हियूं आहिनि तो जहिड़नि जाहिलनि जे सम्झ में कोन ईंदियूं हा आमिर वाले हले वाह हमरान के चो त हलिया वञनि हिननि जो कमु कोन थींदो सणाओ वाह कोन्हे अरे बाबा इन ॻाल्हि में बि का चङाई आहे हा साईं उहो सी कॾहिं अचो हू निभागा हुआ तॾहिं त हुन लाइ अणाववा हो हा मुर्शिद अब्दुल्ला कौल जो पको त पोइ 80 रात किलो कढंदासीं तूं ईअं न भाइजाए त कमु सवलो आहे कमु ॾाढो ॾुखियो आहे महिनत करणी पवंदी तकड़ न कजांइ अब्दुल्ला
इएं न भांज त को ॿाटनि ॾींहंनि में तूं घोट थी वञी लाऊं ॾे हा साईं घणी देर लॻंदी? अरे या तो चिन्ह में खबर पवंदी। रहम रहम सरकार रहम। तूं उनको न कच, केतिरा बि ॾींहं लॻनि कम थी वेंदो। बसि सरकार जिन बहार त चई छॾियो, हाणे तूं बेफ़िक्रो थी वञी नंढियूं कर। हा साईं ऐं वरी कॾहिं अचां? अरे हाणे उथ बाबा, मुर्शिद साईं जिन वञी अठें समुंड पार पहुता। मुर्शिद कुन मारिनो बाबा, ॿार तोखे मिड़ी भेजारींदा। हले हले शाबाश, हले कुन मारिनो बाबा, कुन मारिनो। हले 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 सभु परते खे वठी आहिनि? बाबा परतो बाबा ॾाढो ज़ोरनि सां आयो आहे। तूं वञा मता तूं भॻोई न त पुट। शाबाश, वाह सही वाह, वाह सही वाह। तूं मूंखां डिॼी पिया पुट? न पुट, अब तोखे कोन मारींदो। समझ थी पुट, सुठा ॿार पढ़ी वॾा माण्हू थींदा आहिनि। जेके ॿार कोन पढ़ंदा आहिनि उहे किना हूंदा आहिनि? न, ॿार सभु सुठा हूंदा आहिनि। आउं कोन पढ़ंदुसि। छाजे करे पुट? तोखे पढ़णो थो वणे? ॿिया ॿार वञी रांदियूं कनि, ऐं सॼो ॾींहुं स्कूल में वेठो हूंदुसि। पुट पोइ हीअं कर, जो सुबुह जो तूं पढ़ ऐं शाम जो रांदि कर। तोखे रांदि करण सां केरु थो रोके? भला हाणे मां वञा? न पुट न, वे हाणे हीअं था वई, तूं हीअं कजांइ जो मानीअ जे वक़्तु घर हलियो वञिजे, ठीकु? हाणे बाबा सां मुंहिंजो मोए जेर जो तंग आहे। अब ईअं कोन थींदो आहे अब्दुल्ला पुट, माई टे औलाद जे विच में मोए जीरे जा दंग कोन थींदा आहिनि बाबा। पर मामा बाबा मूंखे घर मां धिके कढियो आहे। बाबा ज़रूरु ॻाल्हि हूंदी, इहे छो धिके कढंदो? बाबा चए थो त मामा वटि छो थो वञे? त पोइ मूं वटि खणी न अच। अब्दुल्ला पुट, मामा चाचा मिट माइट सभु पंहिंजी जाइ ते, पर माउ पीउ जो दर्जो सभिनी खां मथां हूंदो आहे पुट। अमां वीचारी बि कान थी पुछे, उहा त मुंहिंजे पासे आहे, पर बाबा उनजी बि कोन थो ॿुधे। हा हा, इहो संग बाबा मर्याद करायो हो, आउं राज़ी कोन, मुंहिंजी हिकिड़ी बि कान हली। पिणे जे प्रकारनि जी मूंखे ख़बर हुई बाबा। पोइ बि मामा तूं चईं थो त ॾोह मुंहिंजो आहे। अब इहो मेह वारो किसो कीअं आहे? ॿुधो हम त पिणे मेह तां तोसां कावड़ियो हो। हा मामा, मूंखे ॾोकण जी ज़रूरत हुई, बाबा कोन ॾिना, उन करे मेह मां काहे विकिणी आयुसि। रे मोकल में काहे वञी विकिणी आहे? ॿियो भला छा कयां, मुंहिंजो को हक़ कोन्हे छा? न अब्दुल्ला न, इहो कमु तो चङो कोन कयो पुट। मामा तूं बि इहो चईं मामा? त पोइ तोखे शाबाश ॾियां। मामा तोखां सां ॿियो मुंहिंजो केरु माइट कोन्हे, मां तोमें उमेद सम्झी आहियां मामा। बाबा भली करे आहे, जी करे आहे, जीअं मुंहिंजे लाइ उस तीअं तूं, पर इहो मामा मां ओता कंदी रही पियो। बाबा अब्दुल्ला, मुंहिंजी ॻाल्हि मञी त पिणे खे वञी पर्च आहे। मामा तूं बाबा खे कोन थो सुञाणी छा? हू मूंसां कॾहिं बि कोन परचंदो। बाबा पिणे आहे ॿी तबियत जो मालिक, सॼी ॻाल्हि मूंखां करे भाईंदो। मेरी ख़ैर आहे मामा, मौला जो मुल्क वॾो आहे, किथे न किथे अजो मिली वेंदो।
पुफी वेचारी जे बात में वा इनी कान्हे मुझसे केतिरो बि ॻाल्हाए वञेसि हिकिड़ो अखर बि कान पुछेसि ऐं थी हुन वेचारी जो विभाग को मुंहुं वांगुरु फिटल ई आहे। बाबा खे पुफी जी ॻणती हणी कारे रखियो आहे। ऐं थी वरी बि शुक्र आहे उस घर में आहे, चाचा जी दिलि विंदरी पई हूंदी। हा दी उस खे बि ख़ुदा साम्हूं ॾे त न वञे, बाबा जी हाणे वञी जा ॻणती त लहे। हा दी खुश तो है ना माँ? अम्मा भले करने नहीं है पुत्रा। चाचा भलाई चाचा ॿारनि ते कावड़ो पियो अची छा? मुंह में ठोकरे ॿारनि खे तुली कारे छॾियो आहे। सारा थिया न बा पर कम जे चंड सुर बरो चढ़ियो वञे बरो चढ़े मुंहिंजे दुश्मननि खे घर में काठियूं आहिनि ॿियनि टिनि ॾींहंनि खां चवां पियो त काठियूं करे चल अमा नूरा अॼु न थे ऐं पुट पाण बसि वञी काठियूं करे आया सभा ॿारनि खां जेतिरो कमु पुॼंदो ओतिरो कंदा। काठियूं बि उहे कनि माल बि उहे चाढ़ीनि, बाक़ी तूं पोतड़ो कुले ते रखी पियो रुल ईअं करे ख्याल थो रखे न त ॻाल्हाए मम्मी तूं ॻाल्हाए तूं पोइ त हिन घर मां सॼो ॾींहुं न वञा त ज़ाल मुस पाण में न विड़ो। किथे विड़ासीं पुट अॼु घर में खेराई मस त पाण ई खणी सिंगनि ते थी खणे न मां तोबा मुंहिंजा रब तोबा ही मुसालु ज़ोर हा चाचा हाँ तो थोड़ो थोड़ो हले भी तो तू बिल्कुल नथी समझाई पुट बाबा छा कयो आहे? अब ये मास्टर खणी ॻोठ में विहारियो अथई बा बाबा तो कोन विहारियो आहे, स्कूल सरकार खोलियो आहे, मास्टर भी सरकार मोकिलियो आहे। तो बेचारो माण्हू आहे जे खणी मथे ते चाढ़ियो अथई से अलाए जी चाचा बाबा चए थो त मास्टर चङो माण्हू आहे। अमाने चङे माण्हूअ जा हथ न लॻसि त तूं पटेल खे ख़बर पवंदी। ऐं धी हिन जी ॻाल्हियूं सदायूं बतियूं हूंदियूं आहिनि। छपने रमो ना कावड़ी जावा ना राजा रूपी छोड़ दे कोने पे होती तो बाबा स्कूल में आ रहा है ना मुझे तुम्हें क्यों था तू जीव मेरे भाई है पढ़ने की छोड़े या ग्राम के खेलने की है ना भला हाल तो बुझो तो खेल पढ़ने का शौक है अरे स्कूल तो है नहीं भली करे आया चाचा अच्छा वियो चाचा राजा खुश है चङो बनो नो बनो पटेल किथे आ चाचा घर हूंदो चङे त सॾु करे अचां ही हमरा केर आ चाचा सरकार मूंखे हिते मास्टर करे मोकिलियो आहे ऐं हिन ॻोठ जे ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां। अरे भाऊ बचल आयो है कीअं भाऊ भली करे आए जी करे आए मुंहिंजा भाउ दा कुछ ही चङो भलो जोड़ मतारो न बनो सब खैर वे दा वे चा कही न था चा कया तॾहिं त आयो आहियां भला सिधो हिते हलियो आहे हल त घर हलूं अब्दुल्ला खे अॻे ई घर में विहारी वेठो आहीं हाणे आउं बि हलां अब्दुल्ला मूं वटि रहियल कोन्हे अब्दुल्ला तो वटि कोन आयो आयो बराबर हो पर पोइ हलियो वियो मैं किथे आ मैं तुंहिंजी मैं जी मूंखे गिली ख़बर अदा अब्दुल्ला मैं का तो वटि आयो तोखे ख़बर ई कान्हे अब्दुल्ला जो कमु तुंहिंजे चवण ते कयो आहे तो मैं ॾिठी हुजे या न ॾिठी हुजे बसि मैं पैदा कर
वधीक न ॻाल्हाए ॻाल्हाई थी त तूं छा कंदे बढ़ंदे कंहिंजो अखियूं आलो थी वञो हिन त दफ़ा करे छॾी आहे हा न मुंहिंजो पुटु मूंखां खसे वए बाक़ी मूं वटि बच्चो छा आहे अहिड़ो ॾाढो मुड़ुस आहे त पंहिंजे पुट खे काबू में रखा अब्दुल्ला मूंखे जेके मूं वटि वधाया नी उहे भले तूं पाए बाक़ी जेकॾहिं पट अशराब आहीं त मुंहिंजी मेल वापसि कर न त मूंखे पाईअ ते चाढ़े छॾींदे वधीक पकल कर दरवाज़ो खोले पियो अथई जेका कहाणी ते वञी कर ऐं थाणे ते थो वञा थाणे ते वञी पटेल जेकॾहिं तोखे न ॿुधायां त मुंहिंजो नालो बि बचल न आहे ईअं महिरबानी वापसि कर न त मूंखे पाईअ ते चाढ़े छॾींदे वधीक पकल कर दरवाज़ो खोले पियो अथई जेका कहाणी ते वञी कर ऐं थाणे ते थो वञा थाणे ते वञी पटेल जेकॾहिं तोखे न ॿुधायां त मुंहिंजो नालो बि बचल न आहे ईअं महिरबानी तोखे केतिरो चयुमि त तकर न कर तकर कंदे कमु ख़राब थींदो आऊं भाया तो तोखे पंहिंजो कमु कराइणो कोन्हे तोखे कमु फिटाइणो आहे पंहिंजो हा थोरो वारो भाग वॾे चक्कर में फाथल आहे शुकुर थियो जो तूं हिते आहीं न त इन चक्कर में पिसी वञी आहे हा सरकार पर साईं जी इहा ॻाल्हि मूंखे त कान ॿुधाई हुई इहा ॻाल्हि कंहिंखे न आहे ॿुधाइणी पर अब्दुल्ला बेसब्रो थियो तंहिं करे ॿुधाईंदुमि सदक सदक सच्चा मुर्शिद सदक हिक पासे बच्चन जो ज़ोर ॿी पासे आचर पटेल ॿिन्ही जो कारो निभाग कारी हर नाक पंछी तुंहिंजे पोयां पियो आहे पनाह सरकार पनाह पोइ त अब्दुल्ला खे बचाईंदे बि तूं सरकार साईं हाणे छा थींदो तोखां सां मुंहिंजी ॿी का वाह कान्हे साईं ख़ैर आहे तुंहिंजो वार बि विंगो न थींदो ऐं कुझ वेठो आहियां बची वे अब्दुल्ला बची वे जे सच्चे मुर्शिद जे पनाह में न अची हा त हेसी ताईं दंग जी वञी हा हा साईं मुंहिंजो कमु त थींदो न साईं अरे ॿिए तुंहिंजो सिर त पटे तो वारे कम लाइ 14 जी चांडोकी में चिल्लो कढणो पवंदो ख़लीफ़ा ईंदड़ महीने जी 13 तारीख़ शाम जो मूंखे यादि ॾियारजांइ हाज़िर सरकार हाज़िर साईं जेसिताईं बाबा ऐं मामा ॼण राज़ी थियनि तेसिताईं आउं केॾांहुं वञा किथे मथो लॻायां साईं ख़लीफ़ा तूं ॿुधाए मुर्शिद साईं हुकुम थिए त हिनखे पाण वटि अझो ॾियूं पाणी भरियो बुहारी सुहारी कयो वेठो हूंदो हा इहो त पाण सवाब जो कमु आहे तूं अब्दुल्ला बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी साईं मूंखे ॿियो छा खपे साईं शफन और अम्मू अचो मानी खाओ शफन किथे आहे वो जाम मूंखे बुख कान्हे असां थी चलो तो मानी खा शफन पुट तू मानी छो नथो खाई ये बीमारनि वांगुरु छो वेठो आहीं मूंखे बुख कान्हे का बुख कान्हे किथां खाई आयो आहीं छा तूं खाई छो नथो चाचे साहिब परते खे पढ़ण लाइ विहारियो आहे पढ़ण लाइ परते वेठो आहे मानी तूं नथो खाई परतो पढ़े बाक़ी मां न पढ़ा पापा तोखे पढ़ाइण को मुंहिंजे वस में आहे छा पोइ मूंखे मानी खाइण लाइ बि न चओ ॾिस पुट ॾांहुं थी मानी खा
और सर भैया चो 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 बोला इतना ॾींहं किथे वए हिते आहीं यार उसको का सवाइ सफ़ा उॿाड़ को थी वियो ऐं टप में न पिया आहियो भला चाचो पटेल कावल न हुजे मुंहिंजी टंग खां तो बगी विझो भला ऐं तोसां गॾु त होसि न तूं ॾिजी न बाबा तुंहिंजो कोन कावड़ियो आहे अञा घर में घणा ॾींहं वेंदे यार हीअ आहे न जेका चवे थी अञा घर खां ॿाहिरि न वञ भले ॾाढो मुंहिंजो चए में आहे ॿाहिरि पाण कोन थो वञे चए वरी मूंखे पियो भला हाणे उते ओतिरो ॿारहं घुमी अचूं चङो मूंसां ॾिसजे मथां उस जी वरी न टंग भञाए अची काॾे वियो आहीं? वियो हुअसि सिकीर ते भाणे वटि ओचितो हलियो आहे मूंखे ॿुधाए बि कोन वई तोखां मोकल वठी वञा हा न अदा झाकता हो आउं को भाणे जी तबियत पुछण कोन वियो हुअसि भाणे ठगी वांगुरु मतारो लॻो पियो आहे मुंहिंजो वस पुॼ त ध्यान में कयांसि अबरो त तूं बि कोन आहीं भला अब्दुल्ला जी का ख़बर पई अब्दुल्ला खे भाणे लिकाए छॾियो हो अछी ॾाड़ीअ में कूड़ हणियो मूं अब्दुल्ला खे ॾिठो ई कोन्हे अब्दुल्ला अदा वटि रहियल हुजे हा त तोखे ज़रूर ख़बर पवे हा आउं अब्दुल्ला जे लाचार में कोन वियो हुअसि पुछाऊं कंदो वठां बाक़ी छा जे लाइ वियो अदा वटि पंहिंजी मेह जे लाइ वियो हुअसि हा मेह अदा वटि आहे ॿियो न त अब्दुल्ला ॿियो कंहिं वटि छॾी हूंदी पोइ मिली तूं भाए थी त भाणे एॾो अछराब आहे असुर मञे ई कोन थो चए थो त मूं मैं ॾिठी कान्हे अदा अहिड़ो कोन्हे न को भाणे अहिड़ो आहे न को पुट अहिड़ो आहे ॿई अछराब आहिनि बाक़ी दुनिया जा सभु बेब मूं में आहिनि मूं तोखे ईअं त कोन चयो ऐं सुभाणे वञी थाणे ते फरियाद दाख़िल करायां मामो भाणे जो ॿई उते मेह बासींदा अत्याचारी अब्दुल्ला खे पुलिस ते चढ़े वेंदे शराफ़त सां नथा जो सम्झनि भले जेल जो दर ॾिसनि बेली अला जो इस मथे ईअं न कर सॼो जग खिलंदो पाण ते माण्हुनि जे कहिड़ो मुंहुं खणी हलंदासीं भाणे हेॾी सारी मेह मुंहिंजी फॿाई वेठो आहे उन ते माण्हू कोन था खिलनि बाक़ी मूं ते माण्हू खिलंदा भला मूंखे मोकल ॾे त आउं वञी अदे सां ॻाल्हायां तूं भाणे सां गॾिजी वञी रिहाणियूं कंदी ॿियो तूं कंदीअ छा रिहाणियूं थींदियूं आहिनि ख़ुशीअ जी महिल मूंखे कहिड़ी ख़ुशी आहे चङो पर ठंडो वञी ॻाल्हाइजांइ न भाणे खे चयो त मुंहिंजी मेह पैदा करे ॾिसां त भाणे वटि केतिरो आहे मान तुंहिंजो